أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذ تبرأ الذين اتبعوا من الذين اتبعوا ورأوا العذاب وتقطعت بهم الأسباب. وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم وما هم بخارجين من النار. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां घणा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अक़ुल वारनि माण्हुनि जे लाइ पंहिंजे तौहीद जे दलाइलनि खे बयानु फरमायो त अल्लाह वहदहु ला शरीक त आहे, उन जा कहिड़ा दलील आहिनि। ज़मीन आसमान, सिज चंड सितारा, ॾींहुं राति, सर्दी गर्मी, बरसाति, आसमान खां मथां ककरनि जे ज़रिए पाणी वसाइणु, ज़मीन खे आबाद करणु, मुख़्तलिफ़ मख़लूक़ात खे ज़मीन में पखिड़े करे उन्हनि जे रिज़्क़ रोज़ीअ जो बंदोबस्तु करणु, इहे दलाइल ॾिना विया। उन्हनि दलाइलनि सां गॾु गॾु अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि बयानु फरमाई त इहे असांजा दलील अक़ुल वारनि खे सम्झ में ईंदा ऐं जेके अक़ुल सां सम्झ खां कमु वठंदा। पोइ अल्लाह तबारक व तआला फ़ौरन वरी इहा ॻाल्हि बि बयानु फरमाई त के अहिड़ा बि आहिनि सादा कम अक़ुल जेके अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां ॿियनि खे ग़ैरनि खे बराबरि कंदा आहिनि, जंहिंजो दर्जो अल्लाह ताला जे ज़ात जे वेझो बि कोन्हे, तमामु हेठि क़िस्म जा, उन्हनि खे ख़ुदा जे बराबरि कंदा आहिनि। जीअं पीरनि, बुज़ुर्गनि, फ़क़ीरनि, वलीयनि, नबियनि सॻोरनि जो दर्जो पंहिंजे जॻह ते इज़त वारो, अज़मत वारो, मथां आहे, बुलंद आहे, पर साहबियुनि जो दर्जो अञा मथे, पैगंबरनि जो दर्जो उन्हनि खां अञा मथे, ऐं समूरनि पैगंबरनि खां सोणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर्जो अञा मथे, वरी अल्लाह ताला जे ज़ात जो दर्जो अञा मथे। पर अल्लाह से फरमायो कि अहिड़ा सादा जेके इन्हनि मां अल्लाह ताला जे ज़ात सां मिलाईंदा आहिनि हली करे सादा, पोइ इहे उन्हनि सां मुहबत कंदा आहिनि अहिड़ी जहिड़ी अल्लाह सां मुहबत कबी आहे। माना इन्हनि खे मक़ाम ऐं दर्जो मुहबत में उहो ॾींदा आहिनि जेको अल्लाह ताला जे ज़ात जो आहे। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमायो के माण्हू अहिड़ा आहिनि कम अक़ुल सादा, जंहिंमां सम्झ में आयो त इहो सादगीअ जो कमु आहे। अक़ुल वारो माण्हू ईअं न कंदो, इल्म बि हुजे त अक़ुल बि हुजे, ॿई शयूं हुजनि। पोइ अल्लाह तबारक व तआला ईअं बि फरमायो त जंहिंजो ईमान कामिल ऐं मुकमल हूंदो आहे उन्हनि जी मुहबत अल्लाह ताला जे ज़ात सां कड़क हूंदी आहे। उहे अल्लाह ताला जी ज़ात सां कंहिंखे गॾु न मिलाईंदा आहिनि, चाहे हर हिक जी इज़त, अज़मत, दर्जो, हैसियत, मक़ाम पंहिंजे जॻह ते बुलंद हुजे, पर अल्लाह ताला जी हैसियत ऐं मक़ाम जेको आहे उहो तमामु आला आहे, उन सां कोई बि नथो पुॼी सघे। पैगंबर वलीअ सभु गॾिजनि पर अल्लाह ताला जे शान ऐं किबरियाई खे नथा पहुची सघनि। पर के सादा हुज़ूर सलातो सलाम जन खे बि अल्लाह ताला जे ज़ात सां मिलाईंदा त अल्लाह ताला हुज़ूर जन जे हथ में सभु कुझु ॾिनो आहे, त पोइ हुज़ूर जन आलिमुल ग़ैब थिया। भाई आलिमुल ग़ैब हुजणु इहा हिकिड़ी अहिड़ी माना आहे जेका ख़ुदा करे कंहिंखे सम्झ में अचे। आलिमुल ग़ैब उनखे चइबो आहे जंहिं वटि इल्मु हुजे पर पंहिंजो ज़ाती कंहिंजे तरफ़ खां मिलियलु न हुजे, कंहिंजे तरफ़ खां अता छल न हुजे, कंहिंजे तरफ़ खां ॾिनल, कंहिंजे तरफ़ खां सेखारियल न हुजे। हुज़ूर सलातो सलाम जन खे काइनात सॼीअ खां मथे इल्मु हो, पर अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल हो, पंहिंजो ज़ाती अज़ली कोन हो। अल्लाह ताला जॾहिं त क़ुर पाक में फरमायो आहे हुवल्लज़ी बाअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन, अणपढ़ीअ क़ौम मां मुंहिंजो पैगंबर बि उन हिसाब सां अणपढ़ियो हो, पर मां जेको उनखे इल्मु ॾिनो हाणे उनजे इल्म सां सॼी दुनिया गॾिजी न पुॼंदी। माना मां ॾिनो अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल थियो त पोइ इहो त अता थियलु थियो। इल्मु ग़ैब जो उनखे चइबो आहे जेको पंहिंजो हुजे, कंहिंजो ॾिनल न हुजे, ऐं इहा सिफ़त अल्लाह ताला जे ज़ात जी आहे। त पोइ तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो मोमिन जेके हूंदा आहिनि उहे सिर्फ़ु अल्लाह सां मुहबत इहा
आला पाइदी रखंदा आहिनि, बाक़ी बुज़ुर्गनि पीरनि वलीअनि खे पंहिंजो पंहिंजो दर्जो ॾींदा आहिनि। इन न त अलाह ताला जी अज़मत खे नज़र में रखी बुज़ुर्गनि जी अज़मत खे माण्हू लोड़े छॾे, पीरनि फ़क़ीरनि वलीअनि गौसनि कुतुबनि अब्दालनि आलिमनि सालिहनि जे अज़मत खे लोड़े छॾे, उन्हनि जी पंहिंजी पंहिंजी हैसियत आहे। त पोइ इन एतबार सां अल्लाह तबारक व तआला अॼोकी आयत में बि गुज़िरियल आयत में जीअं फरमायो हो त जंहिं अहिड़े क़िस्म जी ग़लती कई आहे अल्लाह ताला जे ज़ात सां ॿियनि पीरनि फ़क़ीरनि बुज़ुर्गनि वलीअनि खणी पंहिंजे बुतनि खे बि ख़ुदा सां मिलायो आहे मोहबत में, इन्हनि खे ख़बर न आहे त अल्लाह ताला जे ज़ात जी सज़ा केतिरी सख़्तु आहे। दुनिया में बि ईअं थींदो आहे, दुनिया में बि ईअं थींदो आहे, जंहिंखे हद खां वधीक चाहिबो आहे कॾहिं उहो हथ मां निकिरी वेंदो आहे, जंहिंखे हद खां वधीक इज़त ॾिबी आहे उहो कॾहिं मथे ते चढ़ी वेंदो आहे। सिंधीअ में चवंदा आहियूं त जंहिंखे हद खां वधीक दादलो कबो आहे उहो बेचैयो थींदो आहे, ऐं जंहिंखे हद खां वधीक सख़्ती कबी आहे उहो बि निठो ज़िद्दी थींदो आहे। माना मालूम थियो त हर शइ जो एतदाल हिकिड़ो दर्जो आहे, हद आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो दुनिया में जॾहिं तव्हां सां उहे माण्हू जुठ था कनि जंहिंखे तव्हां सभु कुझु सम्झो पिया, त पोइ उन महिल त इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे न उन्हनि माण्हुनि खे साधन खे त हिते ई जेके माण्हू इज़त अज़मत में असां जंहिंखे मथे पिया सम्झूं उहे ई छॾे विया या उन्हनि ई असांखे धोखो ॾिनो, उन्हनि जे तरफ़ खां ई सूर मिलिया, त पोइ क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जॾहिं ग़लतियुनि जी सज़ा ॾींदो त उन महिल केॾी सूर ऐं तकलीफ़ महसूसु थींदी। काश जेकर ख़ुदा जी अज़ाब जी पकड़ ऐं सख़्ती इतां दुनिया जे इन शहर मां सिखी वठंदा, त पोइ फरमायो जो वियो त वअन अल्लाह शदीदुल अज़ाब, अल्लाह ताला जी पकड़ सख़्तु आहे। त पोइ अॼोकिन आयतुनि में उन सख़्तु पकड़ जे मुताबिक़ कुझु अहिड़ा लफ़्ज़ फरमाया विया जेके इंसान जे अकुल खे खोले था छॾनि, इंसान जे अख खे पटे था छॾनि। मसलन अल्लाह तबारक व तआला फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, असां वटि माशर जे मैदान में सभु क़िस्म जा माण्हू गॾु थींदा, उहे बि जेके मथां हैसियत वारा ॿियनि मातहत माण्हुनि खे चूत सम्झी बेवकूफ़ सम्झी चरियो सम्झी लालच ॾेई ब्लैकमेल करे बेवकूफ़ करे उनखे पंहिंजे मातहत रखंदा आया। जीअं कॾहिं कॾहिं थींदो आहे वॾेर खे निज़ाम में सियासी निज़ाम में हेठनि खे रुॻो दिलासा आसला कूड़ा बदूड़ा ॾेई करे उनखे मातहत रखियो वेंदो आहे, वक़्तु ईंदो आहे त पोइ कारियार कख वरी बि उन कुझु न कुझु ॿ रुपया 5 रुपया ॾेई कुझु न कुझु तोहफ़ो ताफ़ ॾेई उनखे ख़ुशि रखी वरी नओं आसिरो ॾिनो वेंदो आहे, उनखे ब्लैकमेल रखियो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो क़यामत जो ॾींहुं थींदो त पोइ असां वटि इहे सभु क़िस्म जा माण्हू हूंदा जेके मातहत रही धोखे में रहिया ताबेदार थी करे, ऐं ॿिया वरी जेके उन्हनि जे मथां धोखो ॾींदा रहिया, माना हिकिड़ा ताबेदारी कंदड़ ॿिया मुतबअ जंहिंजी ताबेदारी कई वई, इहे सभु जो सभु असां वटि गॾु थींदा। पोइ इहे जेके सॼी ज़िंदगी वॾेरनि भोतारनि पीरनि फ़क़ीरनि खे ख़ुदा जो दर्जो ॾेई करे उन्हनि जे चवण में हली करे ज़िंदगी गुज़ारे आया, पोइ क़यामत जे ॾींहुं उहे चवंदा आहिनि पंहिंजनि खे जंहिंजे मातहत रही ज़िंदगी गुज़ारे आया, जंहिंजे चवण ते पंहिंजी दुनिया बि आख़िरत बि ख़राबु करे आया, उन्हनि खे चवंदा त पोइ अॼु असां फाथा आहियूं, असांजी जान छॾायो न। त पोइ अल्लाह से फरमाए थो इस्तबर्रा अल्लज़ीना तुबिऊ, उन वक़्तु इहे अॻुवान इन्हनि मां जान छॾाए वेंदा, बेज़ार ज़ाहिर कंदा त न बाबा न असां पाण ई फाथा पिया आहियूं, वरी तव्हां असांजे विचीअ में छॾ त यार, असां पंहिंजी जान ते छॾायूं, तुंहिंजी तोखे वरी पंहिंजी लॻी आहे। क़ुर पाक त चिटो चई छॾियो हो यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीह, भाउ खां भॼंदो, ज़ाल मुड़ुस खां भॼंदी, व उम्मीह व अबीह व साहिबतीह व बनीह लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नीह। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे करतूतनि सबबु उलझल हूंदो, फाथल हूंदो, हर माण्हू हिक ॿिए खां बेज़ार, हर हिकु हता के पीउ मां औलाद खां भॼंदा, औलाद पीउ मां खां भॼंदो, ज़ाल मुड़ुस खां, मुड़ुस ज़ाल खां, भाउ खां भॼंदो, मथां इहो मूंखे ॾिसी मूंखां न अमल घुरे। जॾहिं एतिरी गहरी दुनिया जे अंदरि रिश्तेदारी रखण वारा माण्हू बि हिक ॿिए खां भॼंदा, त पोइ उहे माण्हू हिक ॿिए खे किथे कमु ईंदा जेके दुनिया जे मफ़ाद ख़ातिर हिक ॿिए खे लालचाए करे हिक ॿिए जे मातहत रहाए करे ब्लैकमेल करे पंहिंजा मफ़ाद हासिलु कंदा। त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो इहे उन वक़्तु बेज़ार थींदा उन्हनि मां जेके हिन जी ताबेदारी कंदा, इहे सरदार, इहे अॻुवान, इहे राहिब क़िस्म जा माण्हू बेज़ार थींदा पंहिंजे मातहतनि मां, छॾ त बाबा असां पाण फाथा पिया आहियूं, असांजी पाण जान कोन छुटी आहे, तोखे वरी पंहिंजी लॻी आहे, भॼ असां तोसां वास्तो ई कोन था रखूं। पोइ क़ुर त फरमाए वराअहुल अज़ाब, इहे ॿई तबिका जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा, जेके हिकिड़ा ताबेदारी करे पंहिंजो मोहकारो करे आया, हिकिड़ा वरी ॿियनि खे ताबेदार बनाए करे मोहकारो करे आया, पंहिंजो बि ॿियनि जो बि,
पोइ हाणे इहे जॾहिं अज़ाब खे ॾिसंदा त हुननि जूं बि अखियूं खुली वेंदियूं, हिननि जूं बि अखियूं खुलंदियूं। जेके ताबेदारी करे आया ग़लति क़िस्म जी उन्हनि जी बि अखि खुलंदी। हिते त केरु कंहिंखे कमु कोन थो अचे। ऐं हू जेके मातहत रहाए करे बिगाड़े आया उन्हनि जूं बि अखियूं खुलंदियूं। हिते त असांखे हिननि जी बि सज़ा थी मिले। पंहिंजो त ख़राबी मोकारो कयो, पाण त ख़राबु थियासीं, पर हिननि खे बि हिननि जो बि मोकारो कयोसीं, अॼु हिननि जी बि सज़ा असांखे थी मिले। पोइ क़ुर थो फरमाए जॾहिं ॿई पासा अज़ाब खे इहे ॿई टोला ॾिसंदा जो तालुक़ पाण में कटिजी वेंदो। हीअ चवंदा त न बाबा मज़ीद हिननि जे चवण ते हलंदासीं त अञा ख़राबु थींदासीं, सज़ा मिलंदी। ऐं हू बि चवंदा त न बाबा इहे मज़ीद असांजे मातहत रहिया त इन्हनि जी सज़ा बि असांखे मिलंदी। तंहिं करे छॾ त छॾियां, हिक ॿिए खे छॾे, हिक ॿिए जो तालुक़ कटिजी वेंदो। पोइ उन वक़्तु अलाह तबारक व तआला फरमाए थो इहे मातहत मुतबे जेके थी करे गुज़ारिया आया न ताबेदारी कंदे वक़ाल अलज़ीन इत्तबअू लौ अन्न लना करतन फनतबर्रा मिन्हुम, इहे चवंदा वाह जो यार हिननि असां सां जुठ कई आहे, सॼी ज़िंदगी इन्हनि जे चवण ते हलियासीं, अॼु वरी लेखनी कोन था, अॼु वरी असांखे सुञाणनि ई नथा, अॼु असां हिननि खे ॼण त यादि ई कोन आहियूं, ॼण त हिननि जे लाइ असां अजनबी माण्हू आहियूं। हीअ ख़ुदा करे हिकिड़ो भेरो असांखे रब मोटाए ॿीहर, लौ अन्न लना करतन, जेकर रब मोटाए ॿीहर त इन्हनि सां बि अहिड़ी जुठ कंदासीं फनतबर्रा मिन्हुम कमा तबर्रऊ मिन्ना, जीअं अॼु असां सां हिननि जुठ कई आहे। कीअं कमु पवंदो हुन त भॻाईंदा हुआ, कीअं सॾ पंध ते वक़्त ते असांखे सॾे करे पंहिंजा कम, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजूं हाजतूं, पंहिंजी दिलि विंदुर असां सां कंदा हुआ, अॼु नथा सुञाणनि। हिकु दफ़ो अलाह सां असांखे जेकर मोटाए त उन महिल असां बि हिननि खे ईअं जुठ कंदासीं, सॾु कंदा त फोट सां जवाबु ॾींदासीं जीअं अॼु असांखे था ॾियनि। ॿीहर रुॻो ईअं थिए, पर न के ॿीहर मोटंदा ई, न के पंहिंजे इन जुठ जो बदिलो हुननि खां वठी सघंदा। पोइ जॾहिं हिननि खे खुखी वेंदी त यार मोटण जो अॼु को रस्तो बि कोन्हे, न मोटी सघंदासीं, न पंहिंजे इन्हनि ग़लतियुनि कोताहियुनि ते अॼु माज़रत माफ़ीअ जो को मौक़ो थो मिले, न की असां वरी हिननि खां को बदिलो वठी सघंदासीं। कज़ालिक युरीहिमुल्लाहु अअमालहुम हसरातिन अलैहिम, अल्लाह से फरमाए थो, क़ुर पाक जा लफ़्ज़ ॾिसो न, क़ुर थो फरमाए त अल्लाह ताला अहिड़ीअ तरह उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे हसरत वारा अमल ॾेखारींदो, यादि ॾियारींदो। उन महिल चवंदा आहे काश जेकर इन जे चवण ते न हलूं हा त अॼु एॾी तबाही न थिए हा। वरी चवंदा अड़े अकुल असांजो अलाए किथे हो जो इन्हनि जे चवण ते हलियासीं, किथे हुयासीं असां, छा त विञायो पंहिंजो अबो। पर उन महिल इन्हनि जे अफ़सोस करण मां कोई बि फ़ाइदो उनखे न थींदो, इन्हनि जो अफ़सोस, इन्हनि जी हसरत इन्हनि खे उन वक़्तु कमु न ईंदी। पोइ अलाह ताला फरमायो वमा हुम बिखारिजीन मिनन नार, न के उन्हनि खे बाहि मां कढियो वेंदो, न के उहा बाहि उन्हनि जी हल्की थींदी, न के सिफ़ारिश क़बूल पवंदी, न के इन्हनि जी माज़रत माफ़ी का बुत बि क़बूल पवंदी, न के इन्हनि खे ॿीहर मोटण जो मौक़ो मिलंदो। पोइ हाणे सवाल थियो सम्झण जे लाइ हीअ त इन्हनि आयतुनि मां अल्लाह तबारक व तआला आख़िर छा ॿुधाइणु चाहियो। बज़ाहिर त ॾिसिजे थो त इन आयत ॼण त आख़िरत जो उहो मंज़रु ॿुधायो आहे त हिकिड़ा खारण वारा, ॿिया खरी ॿियनि जे मातहत जी गुज़ारण वारा, इहे क़यामत जॾहिं परेशान हूंदा। ॿई ज़ाहिरी आयत मां इहा ॻाल्हि सम्झ में आई, पर गहरीअ नज़र सां ॾिसिजे थो त क़ुर पाक इन्हनि ॿिन्हिनि तबक़नि जे अखियुनि खे खोले वियो। जेके हिते बेवकूफ़ थी करे ज़िंदगी गुज़ारनि था उहे बि अखि पटनि, अञा मज़ीद पंहिंजे ज़िंदगीअ खे ऐं पंहिंजी आख़िरत खे न ख़राबु कनि, अखि पटनि, अलाह ऐं अलाह जे रसूल जी हक़ीक़ी ताबेदारी कनि, ॿियनि खे छॾनि। ऐं जिन घणो कुझु विञायो आहे ॿियनि खे मातहत बनाए करे, चरियो करे, बेवकूफ़ करे, उहे बि अखि पटनि त सुभाणे इन्हनि जी सज़ा बि हिननि खे मिलंदी, पंहिंजी त मिलंदनि, उन्हनि जी बि मिलंदी। ईअं न थिए त पोइ मथां चवनि त असांखे ॿुधाइण वारो केरु कोन आयो। क़ालू अलम यातिकुम क़ालू बला क़द जाअना नज़ीर, जीअं अल्लाह तबारक व तआला सूरत मुल्क जे अंदरि फरमायो आहे अलम यातिकुम नज़ीर, क़यामत जे ॾींहं खां पुछिबो मुनकिरनि खां, काफ़रनि खां, गुनाहगारनि खां, छा तव्हां ॾे ॾियारण वारा कोन आया। चवंदा अलम यातिकुम नज़ीर क़ालू बला क़द जाअना नज़ीर, हा साईं आया ॾियारण वारा। पोइ किथे हुयो तव्हांजो अकुल, काॾे विया हो, छा पिया कयो जो तव्हांखे ॾियारण वारा बि आया त बि तव्हां कोन सम्झो। फ़क़दबना वक़ुलना मा नज़्ज़ल अल्लाहु मिन शै, असां त हुनखे कूड़ो चवंदा हुआसीं, इहो जवाबु ॾींदा, असां हिननि खे कूड़ो सम्झंदा हुआसीं ऐं हीअं चवंदा हुआसीं त हिननि हथ जो हे क़ुर ठाहियो आहे, अलाह ताला आसमान खां कुझु बि नाज़िल कोन कयो आहे, ईअं चवंदा हुआसीं। अॼु असांखे ख़बर पई, अखि पटिजी वई त यार क़ुर बि सचो, इहे ॾियण वारा बि सचा। ॾिसो अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहं वारा उहे मंज़र अॻुवाट ॿुधाए छॾिया। जीअं न पेपर खां पहिरियां पेपर आउट कजे त
शागिर्दनि जे लाइ भलाई आहे, नुक़सानु भलाई थी पवंदी। अलाह ताला क़यामत जे हुन पेपर खे इंसान जे हयातीअ में आउट कयो आहे। अलाए केतिरो वक़्तु पहिरियां त तयारी करे अचिजां, मथां पहुचाई त कंहिं कोन ॿुधायो। सच पच हीअ आयतूं ॿिन्हिनि तबक़नि जे अखियुनि खे खोलनि थियूं। अखि असांखे खोलणु घुरिजे। कीअं? इन ते मां हिकिड़ो मिसाल ॿुधायां। राणी बाग में न चिड़ियाघर में पखी बि हूंदा आहिनि, भोलड़ा बि हूंदा आहिनि, कुतड़ा बि हूंदा आहिनि, शींहं बि हूंदो आहे, हाथी बि हूंदो आहे, गुल ॿूटा बि हूंदा आहिनि। पोइ हिकिड़ो हरकती माण्हू हुयो, उन भोलड़े जे आॾो पंहिंजी हरकत रिथी। भोले खे माण्हू मश्करी कनि पिया, भोलो भुल पियो ॾे, केलो पिया ॾियनि से खाए पियो, टाफी पिया ॾियनि से खाए पियो, ऐं वरी केलो खल लाइ पिया ॾियनि त न पियो वठे, ईअं ॾे पियो त खल लाइ आराम सां खाए पियो, सूफ़ बि खाए पियो। पोइ जंहिंमहिल मश्किरियूं करे माण्हुनि खे करतब करे ॾेखारे पियो त माण्हू भोले जे आॾो हिकिड़ो वटो पियो, हुन में रुपयो ॿ रुपया 5 रुपया रखंदा पिया वञनि, डेंगला पैसा रखंदा पिया वञनि। इन ते रोशे ते भोले खे अञा वधीक मज़ो पियो आयो। हिकिड़े माण्हू हरकतीअ पंहिंजी जीअं हरकत रिथी, उन वरी छा कयो, भोले खे ईअं वात पटे ॾेखारियईं त भोले बि वात पटियो। भोले जे आॾो ॾंद कढियईं त भोले बि ॾंद कढिया। भोले खे चंबो उलारियईं, भोले बि चंबो उलारियो। भोले खे लत उलारियईं, भोले बि लत उलारी। भोले खे किरी ॾेखारियईं, भोले बि किरी ॾेखारियो। भोले जे आॾो अखियूं बंदि कयईं त भोले बि अखियूं बंदि कयूं त झपड़ पाए उहो वटो खणी वियुसि पैसनि वारो, चालाक माण्हू। भोले जूं अखियूं बंदि कयूं त वटो पैसनि वारो खणी वियुसि, सॼो ख़ाली करे अॻियां रखियईंसि। अचे भोले रड़ियूं कयूं, दाऊं कयूं, सम्झी वियो त हिन मूंसां जुठ कई, मूंसां मश्किरी अहिड़ी करे मुंहिंजूं अखियूं बंदि कराए, मुंहिंजे आॾो पैसनि वारो वटो दॿो पियल खणी वियो। वॾो घणा शरारती आहे। वरी थोरो हेॾां होॾां घुमी फिरी साॻियो ई माण्हू शरारती वरी ॿियो वेस पाए वरी अचे हुन साॻी हरकत में ॾिठईं त हाणे दॿो भोले वारो पैसनि सां भरिजी वियो आहे। वरी मां हिन खे खणा जुठ कयांसि, इहे साॻियूं हरकतूं वरी शुरू कयईंसि। केलो ॾेसि वरी मोटाएसि, वरी मश्किल टाफी ॾेसि वरी खसे वञेसि। ईअं करे हरकतूं करे साॻियूं हरकतूं शुरू कयईंसि। चंबो उलारियईंसि, हथु उलारियईंसि, किरी ॾेखारियईंसि। पर जंहिंमहिल अखियूं बंदि कयईं त भोलो बि हाणे अखियूं बंदि कंदो त वरी झटो ॾेई करे दॿो खणांसि। जंहिंमहिल हिन अखियूं बंदि कयूं त भोले वरी हीअं कुझु अखियूं ईअं पटे ॾिठईंसि त हुनजो शिरक निकिरी वियो त भला मुंहिंजे जुठ मां भोलो अखि पटे वियो, सम्झी वियो त हीउ बज़ार त हिकिड़ो लतीफ़ो आहे। हक़ीक़त जे एतबार सां हिकिड़ो भेरो जेको माण्हू जंहिं ॿिरड़ मां ॾंगबो आहे न, ॿीहर होशियारु हुजे हुन ॿिरड़ मां न ॾंगजे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यत्तखिज़ुल मुमिनु मिन जुहरिन वाहिदिन मर्रतैन औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोमिन हिकु दफ़ो जंहिं ॿिरड़ मां ॾंगबो आहे ॿीहर हुन मथां न विझंदो आहे। माना हिकु दफ़ो धोखो थींदुसि, सिखी वियो त ज़िंदगी भर वरी उहा ग़लती न कंदो। हीअ क़ुर पाक जूं आयतूं असांखे ॼण अखि पटराइनि थियूं हिन भोले वांगुरु त अखियूं पटियो, न त सॼी ज़िंदगी माण्हू ब्लैकमेल कंदा रहंदव या पाण ॿियनि खे ब्लैकमेल करे उन्हनि जो अज़ाब ॾिकीअ में खणंदा रहंदव। हाणे अखि पटियो, जेका गुज़री सा थी, मज़ा मां मज़ा जेको वियो सो वियो, हाणे पंहिंजी ज़िंदगी होशियारी सां गुज़ारियो। छो त अलाह तबारक व तआला फरमायो, पोइ उहे हथ मलींदा, हसरत कंदा, अफ़सोस कंदा। इहे हथ मलणो अफ़सोस करणु पोइ कमु कोन ईंदो। वक़्तु ई आहे सुधारण जो, पाण खे संवारण जो वक़्तु ई आहे। अलाह ताला शला इन वक़्त में तव्हां असांखे बि सही सोच, सही सम्झ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।